اللهم صل على سيدنا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا سيدي يا سيدي يا قرة عيني كالتي التي أدركني يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا سيدي يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا سيدي يا نبي الله. الصلاة والسلام عليك يا خير خلق الله. الصلاة والسلام عليك يا خيرة الله من خلقه. يا رسول الله انظر حالنا. يا حبيب الله اسمع قالنا. إننا في بحر هم مغرق. خذ يدي سهل لنا أشكالنا. خذ يدي. الصلاة والسلام عليك يا سيدي يا قرة عيني. فداك أبي وأمي يا رسول الله. فداك أبي وأمي يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا سيدي يا حبيبي يا قرة عيني يا رسول الله. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اللهم ارزقنا حبك وحب من يحبك وحب أمل يقربنا إلى حبك. واجعل حبك أحب إلينا من الماء البارد على الظمأ. واجعل حبك أحب إلينا من الماء البارد على الظمأ. واجعل حبك أحب إلينا من الماء البارد على الظمأ. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اللهم يا رب الأرباب يا مسبب الأسباب يا منزل الكتاب يا خالق خلقه من تراب ارحم حالنا. ارحم حالنا واستر عوراتنا وآمن رواتنا. اللهم لا تردنا عن جنابك خائبين. فليس لنا ملوى ليس لنا ملجأ سواك يا الله. ليس لنا ملجأ سواك يا الله. اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين.
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। उम्र अच्छा कपड़ा वे कायारियों किए कन। उम्र अच्छा कपड़ा वे कायारियों किए कन। जनी जा थरन में उते बरथा बेनसन। हैफ आहे उन्हनि जन वेही वर विसारियो। अल्लाह लगमिया सुमरा एक मुझो अर्ज सुने। जे मरी वञा तुझे मुल्क में, जे मरी वञा तुझे मुल्क में त मूंखे खथी कफन ॾेज। उते लोड़ लटे जिते झूपा मुझे छांगीअड़नि जा। मुझा दोस्तो, मुझा भाईरो, मुझा प्यारा बचड़ो, अल्लाह साईं जल्ल शानू शल तवां के शाद ऐं आबाद फरमाए। अल्लाह करीम तवां के दुनिया जी जिंदगी में इज्जत से जियारे ऐं आखिरत में मदीने वाले साईं जी ज़ियारत ऐं शफाअत नसीब फरमाए। हिन मिस्कीन फ़कीर जी तव्हां जे लाइ इहा ई दुआ आहे त अल्लाह तव्हां खे शल को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। जिते हुजो शल वसंदड़ हुजो, शाद ऐं आबाद हुजो, शल मदीने वारे मीर जे रहमत जी छांव में। मुझा दोस्तों, जिंदगी
इंसान की जिंदगी महदूद आ, चंद साल या चंद महीना या चंद घड़ियों बाकी बचूं हुजन। कंहिंखे का ख़बर ना है तो केॾीमहिल मौत मथों अची वेंदो। जिंदगी सदोरी ऐं सजाई उहा है जेका मदीने वारे साईं जी गुलामी में गुज़री। उहा जिंदगी कीमती आ जै जिंदगी जो हर लम्हो अल्लाह जे जिक्र में गुजरे, मदीने वारे साईं जी गुलामी में गुजरे। जेकॾहिं अल्लाह जी याद ना है ऐं मदीने वारे साईं जी मोहब्बत ना है तो यह जिंदगी बेकार आ, बेसूद ऐं बेफायदी आ। जिंदगी जा उहे लम्हा, उहे पसाह जेकी पंहिंजे मालिक जी याद में गुजरिया, उहे अहिड़ा त कीमती लम्हा आहिनि जिन जो तव्हांखे दुनिया में भी सिलो मिलंदो ऐं आख़िरत में भी अजूरो मिलंदो। इन जे करे कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानहू फरमायो आ त फज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे याद कयो त मां अल्लाह वरी तव्हांखे याद कया। जॾहिं तव्हां मुंहिंजो ज़िक्र कंदा आहियो त मां अल्लाह तव्हांजो ज़िक्र कंदो आहियां। हदीस कुदसी में आ, रब्बुल आलमीन जल्ल शानहू फरमायो त तव्हां ज़मीन ते मूंखे याद कयो, मां अर्शन ते तव्हांखे याद कया। तव्हां माण्हुनि में मूंखे याद कयो, मां फरिश्तनि में तव्हांखे याद कया। तव्हां बीमारियुनि में याद कयो, मां तव्हांखे सिहत ॾेई याद कया। तव्हां परेशानियुनि में याद कयो, मां तव्हांखे सुख ॾेई याद कया। वशकुरूली वला तकफुरून, ए मुंहिंजा बानो मुंहिंजो शुक्र अदा कयो, मुंहिंजा बेफरमान न बणिजो, नाशुक्रा न बणिजो, बेसब्रा न बणिजो, बल्कि हर वक्त में मूं अल्लाह जो ई जिक्र कंदा रहो। अल्लाह 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 अल्लाह। सभी मोहब्बत से चो अल्लाह। मन ज़क्कर अल्लाह फी सिवादिल लैल नव्वर अल्लाह कल्बहू व कब्रहू। मदीने वाले साईं फरमायो, जेको रात जे ऊंदाहियुनि में, रात जे खलवतुन में, तारीकुन में भी अल्लाह जो जिक्र कंदो आ, रब उन जे ऊंदाही दिल के, उन जे ऊंदाही कब्र के इए रोशन कंदो आ जीअं सिज उभारे जहान के रोशन करे छॾींदो। दिल जी सियाही कब्र जी कारान तॾहिं लहंदी जॾहिं बानो चवंदो अल्लाह अल्लाह। अल्लाहुल गनी व अंतुमुल फुकरा। अल्लाह गनी आ, तवी फकीर आयो, तवी मोहताज आयो, तवी मिस्कीन आयो। अल्लाह गनी आ। जने चवा अल्लाह जो नालो वठंदो, अल्लाह 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 पुकारींदो, यो अल्लाह जो जिक्र कंदो, त तव्हां मिस्कीन मंझा भी गनी बणजी वेंदो। अल्लाह जो जिक्र मिस्कीनन के शाहूकार बणाईंदो आ। अल्लाह जो जिक्र तंग दस्तन के खुशहाल बनाईंदो आ। अल्लाह जो जिक्र, अल्लाह जो पाक नालो मोहताज कंगाल मुफलिस मिस्कीन भी अमीर कबीर बनाए छड़ींदो आ। जने बानो चवंदो अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह। ज़िक्रुल्लाह फिल क़ल्ब सैफुल मुरीदीन बिही युक़ातिलून आदा अल्लाह व बिही यदफ़ऊनल आफ़ातिल्लती तक़सुदुहुम। बुजुर्गन फरमायो त अल्लाह जो जिक्र कल्बी जिक्र यो मुरीदन जे लाइ हिकिड़ो हथियार। बिही यदफ़ऊनल आफ़ात, जेकी आफ़तूं मुसीबतूं शामतूं अचनि थियूं, अल्लाह जो जिक्र कंदो त रब उन जूं आफ़तूं टारे छॾींदो, मुसीबतूं हटाए छॾींदो, दर्द लाए छॾींदो। नफ्स ऐं शैतान जेकी दुश्मन आहिनि, उन्हनि जे फ़रेबन खां, उन्हनि जे मकरनि खां, उन्हनि जे गुमराहियुनि खां जे बचण चाहियो था त अल्लाह जो ज़िक्र कयो। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, लो यअलमुल अमीर मा फी ज़िक्रिल्लाह लतरकल इमार। जे अमीरन के खबर पवे त अल्लाह जे जिक्र में केड़ी भलाई आ त दुनिया जूं अमारतूं छड़े, कुर्सियों ऐं इक़्तिदार छड़े अल्लाह जे जिक्र में शुरू थी वञन। वलो यअलमु ताजिर मा फी ज़िक्रिल्लाह लतरकत तिजार। हाउ जे वापारियुनि खे ख़बर पवे त अल्लाह जे जिक्र में कहिड़ो फ़ाइदो आ त दुनिया जा वापार छॾे अल्लाह जे जिक्र में शुरू थी वञनि। अल्लाह 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 अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी महफिल लगी पईया, बिन्ही जहानन जा सरदार वेठा आहिनि ऐं चौधारी आशिकन जी जमात असहाबन जी वेठी हुई। मुझे सोने हबीब पंहिंजे सहाब ते निहारियो, कुर्बान या रसूल अल्लाह, तुझे निहारण ता कुर्बान वंजे, तुझे मजलिस ता कुर्बान वंजे। महफिल हसीन तुझी, तुझा हसीन माना, महफिल हसीन तुझी। हित मीर पीर के नाणे बिना विकाना, महफिल हसीन तुझी। हबीबन जी महफिल लगी पईया, मुझे दिल बर नबी पंहिंजे सहाबन दे निहारियो ऐं फरमाइनि था, अला उनब्बिउकुम बिखैर अमालिकुम। ए सहाबियो, ए उम्मतियो, ए मुझे कलमे पढ़ण वारो, छा तव्हां खे ॿुधायां त तव्हां जे सभिनी अमलन मां भले में भलो अमल कहिड़ो आहे? जेतरा भी अमल हज आ, ज़कात आ, खैरात आ, नमाज आ, फित्रो आ, उज़ाए, ये जेतरा भी अमल इन्हनि सभिनी खां भलो अमल तव्हां खे ॿुधायां त कहिड़ो आ? असहाबन चयो, या रसूल अल्लाह ॿुधायो कहिड़ो भलो अमल आ? साईं फरमाइनि था, व अज़काहा इंद मलीकिकुम, तव्हां जे हकीकी बादशाह रब वटि सभिनी अमलन में वधीक पाकीज़ अमल जेको आहे उहो ॿुधायां। भले में भलो अमल ऐं सभिनी अमलन खां पाकीज़ ऐं सुहिणो अमल ॿुधायां। असहाबन चयो, ॿुधायो या रसूल अल्लाह, वो कहिड़ो अमल आहे? साईं फरमाइनि था, व खैरुम मिन इताइज़ ज़हब वल वरक़, सोन ऐं चांदी जा ढेर तव्हां वटि हुजनि, उहे सभु सोन चांदियूं अल्लाह जे रस्ते में खैरात करे छॾियो, पर इन्हे खां अञा भलो अमल तव्हां खे ॿुधायां। साहबा चयो, या रसूल अल्लाह ॿुधायो मुंहिंजा सोना, हाणे त शौक़ पैदा थी वियो आहे, इहो अमल आहे कहिड़ो जेको इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां भलो आहे? साईं फरमाइनि था, व अंतुल्कू बिअदुवकुम
फतद्रिबू बिअनाकिहिम वयद्रिबू बिअनाकिकुम। साईं फरमाइन था जे तवा काफरन सां वनी लड़ाई कयो, जिहाद कयो, काफरन जा सिर कटियो, तां जो जंग कंदे कंदे तवा पंहिंजो सिर अल्लाह जे नाले ते कुर्बान करे छड़ियो, जिहाद कयो, शहादत माणियो, पर इन्ने का अन्या भी कोई वधीक भलो अमल बुधाया। असहाबा शौक में मोहब्बत में अची चवन था या रसूल अल्लाह हाने त जिगर था फाटन साईं बुधायो, हेडी तारीफ कई थव, हेडी वाखाण कई थव, यो अमल आहे केड़ो? साईं फरमाइन था हे जिक्रुल्लाह, यो अल्लाह जो जिक्र थव, जो चो अल्लाह 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 अल्लाह। यानी सभनी अमलन में भलो अमल अल्लाह जो जिक्र आ, अल्लाह वट पसंदीदा अमल अल्लाह जो जिक्र आ। सोने चांदी दा ढेर खैरात करण का भी भलो अमल अल्लाह जो जिक्र आ। काफरन सा लड़ाई करण, ग़ज़ा ऐं जिहाद करण का भी भलो अल्लाह जो जिक्र आ। रब जे रस्ते में जान कुर्बान करण, शहादत मानण का भी भलो अमल थव अल्लाह। बुधायो ए नबी जा आशिको, ए मुस्तफा जा कलमे पढ़ण वारो, बुधायो त पो इहो अमल कंदो या न कंदो? जेजो महबूब मदीने वारे साईं असा के हेडो ताकीद फरमायो ऐं ज़बान नबूवत सा हेडी वाखाण फरमाई, बुधायो त इहो अमल ता के वणे तो या न तो वणे? इहो अमल ताके कबूल आहे या ना है? इहो अमल कंदो या न कंदो? केड़ा केड़ा कंदो? जे इहो अमल तवा कयो, जे डी तवा अल्लाह जो जिक्र शुरू कयो, उन्हें डी तवा जो नालो अल्लाह जे दोस्तन में लिखजी विंदो। हजरत सैयदी अबू सईद खर्राज रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त जेके जिक्र जे करण जी तौफीक मिली वई, उन्हें के विलायत ऐं बुजुर्गी जो चिट्ठो मिली वियो। हां पो जेकॾहिं तवा कादरी सिलसिले जायो खुश नसीब आयो, जेकॾहिं दरबार आलिया भरचुंडी शरीफ सा निस्बत आ, जे तवा जी निस्बत सा अहमद साईं सा है, जेकॾहिं तवा कादरी सिलसिले में आयो त तवा जो जिक्र आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो अल्लाह जो जिक्र आ, पर जेकरे तुझी निस्बत नक्शबंदिया नक्शबंदिया त पोतो के इयो इसमें आज़मा, इसमें जलाल आ, इसमें ज़ात आ, जिको सभनी नालन जो सरदार आ। अल्लाह जा जेतरा भी नाला आहिनि, उन्हनि सभनी नालन जो सरदार नालो आ अल्लाह अल्लाह। जेॾीमहिल हिकिड़ो भेरो चवंदो ही अल्लाह, रब 70 भेरा चवंदो आ जीउ चवां जीउ चवां जीउ चवां। वरी बियो भेरो सॾींदे, वरी चवंदे अल्लाह, मुझो करीम चवंदी जीउ चवां जीउ चवां जीउ चवां। ओ मुजादा जेकॾहिं अमड़ जीजल केॾी प्यार वारी आ, हिकिड़ो भेरो सॾीस अम्मा, चवंदी जीउ चवां, वरी चईस अम्मा, वरी चवंदी जीउ चवां, 3 भेरा 4 भेरा 5 भेरा सॾीस, आख़िर थकजी पवंदी, कक थी चवंदी फौट कयां, छो मगज़ खाधो अथई।
पर मुझो मालिक एडो मेहरबान आ जितरा भेरा सलींदो वञ हर हर भेरे चवंदो जी चवां जी चवां जी चवां। पंहिंजे घर में हुजी त बि चओ अल्लाह, बनी बारे ते हुजी त बि चओ अल्लाह, दुकान मकान बाजार में हुजी त बि चओ अल्लाह, जे ऑफिस में दफ्तर में हुजी त बि चओ अल्लाह 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 अल्लाह। फकीरो दोस्तो भाईरो या पंजी आदत बनायो, यो पंजे अंदर मन में या शे बिहारियो, यो अल्लाह जो जिक्र तवा जो रात दी जो विरद हुजे, सुबह शाम जो विरद हुजे। मुझा दोस्तों बीमारी चंग भलाई जो इहो ही विरद हुजे। अल्लाह अल्लाह अल्लाह। तुझे नाम बिना बियो नचो नाम वणे सही, तुझे नाम बिना बियो नचो नाम वणे, तुझी मोहब्बत में को मिठाण मणे, तुझे नाम बिना तुझी मोहब्बत मन में आहे मिठी, तुझे कदमन में हुजा शाल कठी, साईं बानी बानोटी आया असुल खां वठी, बानी बानोटी आया असुल खां वठी, तुझे मुल तखरीद आया गिदल गुणे, तुझे नाम बिना। मुझा दोस्तों अल्लाह जो जिक्र अल्लाह के ॾाढो वणंदो आ, यो बानो अल्लाह के ॾाढो प्यारो लगंदो आ। अल्लाह इने के पंजो वली बनाए छदींदो आ, पंजो दोस्त बनाए छदींदो आ, पंजो मुकर्रब बनाए छदींदो आ, जेको कसरत सा अल्लाह जो जिक्र कंदो आ। ओ मिठा हे रब के रिझाइण जो रस्तो थई, रब के परचाइण जो रस्तो थई। जे कर्ज थई त कर्ज लही वेंदई, जे बीमारियूं थई त बीमारियूं हटी वेंदई, जे परेशान आहीं त परेशानियूं लही वेंदई, जे बे औलाद आहीं त साले औलाद थी पवंदी, अदा जे मुंझारन में आहीं त मुंझारा लही पवंदई, जे दिल में तमन्नाऊं थई पूरियूं नथियूं थियन त उहे सब तुंहिंजूं तमन्नाऊं पूरियूं थी पवंदियूं। बस हिकिड़ो कम तूं कर, सब कम तुंहिंजा अल्लाह पाण कर। केड़ो कम? चव अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह 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 अल्लाह। मुझा दोस्तों अल्लाह जो जिक्र कंदे त तुझे अंदर वारा दर खुली पवंदा, तुझे अंदर वारियूं अखियूं खुली पवंदियूं। जने कसरत सा जिक्र कंदे पो अखड़ियूं पूटींदे त दिलबर मोहम्मद जा दीदार थी वेंदे। ओ सिकंदल जेके सिको था मदीने वारे जे दीदार जेला, जंजे तन में तांघा, जंजे अंदर में उल्फता, जंजे सीने में सिक्का त मदीने वारो दिसा। केंखे सिक्का? मौला मुहम्मद मेले दिसा मनएल, सिक्के मुझो मन तो मदनिया का, अल्लाह सिक्के मुझो मन तो सैयद का। मौला मुहम्मद मेल
दे दिसामन हेल सिके मुझो मनो तो मदनिया का ओ सिंध सगोरिया जे अंदर अल्लाह जण तो भाया मां जेल दिसामन हेल सुभान अल्लाह। वो मोमिन केड़ो जंहिंखे मदीने वारे जी मोहब्बत न हुजे, वो कलमे पढ़ण वारो केड़ो जंहिंजे सीने में या उल्फत न हुजे त कॾहिं मदीने वारे जो दीदार थींदो। आहे सिका, आहे मोहब्बत, इहा ई ईमान जी निशानी अथव। जंहिंखे मदीने वारे सां मोहब्बत आहे, दीदारे यार जो शौक़ मन में आहे, समझे त अंदर में ईमान बि आहे। पर जंहिंखे मदीने वारे महबूब जी मोहब्बत ऐं हुजूर जे दीदार जी सिक नाहे, समझे त अञा मूं में ईमान कामिल आयो ई कोन्हे। जिए बिलाल पंजो वतन हबश जो छजई, अबाणा छजई, मिट्र मारवड़ा छजई, परदेसी बणजी अचे मुझे दिलबर मोहम्मद जे कदमे किरियो आ। मानू पुछन सा बिलाल भला हबश जो वतन कदे याद अचई थो या न, पंजा मिट्र मारवड़ा याद अचनई था या न, पंजा अबाणा पंजा मारवड़ा याद अचनई था या न। चे तो सब घोर कयम दिलबर मोहम्मद करीम ता। मुखा मुझो पिरी मौला नख से लख भेरा लो गुरु से तरु से वो लख भेरा लो गुरु से तरु से पिरिहा सुल क्यो थमे तो पिनी असा दिले बिपिरिया खेडनी सडनी असा दिले बेमदनिया खेडनी सडनी। मुझा दोस्तो उन इश्क वारे बिलाल के मदीने वारे साईं पंजो बांगो मुकरर कयो आ। ए बिलाल तू मुझी मस्जिद नबवी में बांग चो, जो तुझा आवाज अर्शे मुअल्ला ताईं पहुंचन था, मलाइक भी कलमो पढ़न। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो बिलाल बांग चौंदो आ, सोनो सरदार सामू हुंदो आ। जेरी मल चौंदो आ अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, त आंगुर खणी चौंदो आ ही थव अल्लाह जो रसूल, ही थव मुंहिंजो महबूब। पर जॾे मुझे महबूब दुनिया ता पर्दो फरमायो, जॾे सोना हबीब वनी मज़ारे अनवर में जलवगर थिया, त बिलाल रात ॾींहुं रोए पियो, बांग चवण बंद करे छॾी। ओ बिलाल दिल सिके थी तुझे आवाज ॿुधण जे लाइ, उहा बांग वरी चई ॿुधाए। चे तो कीअं बांग चवां, आंगुर केॾे खणा, इशारो काॾे कया। रात रोंदो आ, ॾींहुं रोंदो आ। मुझा दोस्तो केरी मल जबलन पहाड़न दे डोड़ी विंदो आ, केरी मल ओद जबल ते वनी पहाड़ के दिसी रोई रोई चोंदो आ, आऊं त जबल तो ता घोरे वन्या, जिते मुझा साईं रहने, जिते मुझा साईं रहने। अल्लाह से तड़शाल वसने, आऊं त जबल तो ता घोरे वन्या, जिते मुझा साईं रहने। मदीने जे गलियुनि में घुमे, मुझो महबूब किथे, मुझो पुनल किथे। कदे जबल ने वने, कदे
जंगलन दे निकरी वने वणन का पूछे मुझे पुनल किथे या मुझे महबूब किथे आखिर मदीने शरीफ के छडी मदीनो छडे ऐं मुल्क शाम दे हलियो हलब जे शहर में वनी रहियो आ मानन पूछो तो छो मदीनो छडी चेदा महबूब नजर न छो अचे किए मदीने में रहा जो पुनल जो दीदार न छो नजर अचे 6 महीना गुजरी वियस हलब जे शहर में एकड़ी रात सुतो पियो ख्वाब में मुझे महबूब जो दीदार थियो मदीने वाले साईं जी ज़ियारत थी ऐं हुजूर फरमाइण था बिलाल छा मुझे दिसण जी सिक न लगी ए बिलाल एतरी जुदाई कई थई मुझो मदीनो छडे वियो ही छा मुझे दिसण जी सिक न लगी रात जो ख्वाब में ॾिठई जीअं अख खुलियस रड़ करे रुनो आ लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या हबीब अल्लाह माण्हुनि पुछो त सही बिलाल छा ॻाल्हि आहे पर मैं तो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो निंड नेणनि जी फिटी मूंखे हो तू हर हर यादि पियो इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया घोड़ा हिते कियां घारिया घोड़ा हिते कियां घारिया मुखे घोट गोहर याद पियो अज ब्यादी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो समझी तो शायद वरी महबूब ज़ाहिरी हयात मुबारक में आया है न जो मुखे घुरायो थन उतो रोंदो रड़ियो कंदो दाहू कंदो या रसूल अल्लाह महाज़रा या माचा तो पियो अच्छा रोंदो दाहू कंदो फरियाद कंदो मदीने शरीफ में पहुतो आ जेनी मतलब मदीने में दाखिल थियो मदीने वारन के खबर पई त बिलाल आयो त नंढड़ा बारड़ा पंजे अमड़ियुन का पुछण लगा त अम्मा बिलाल त आयो आ मुस्तफा जो भांगो बिलाल आयो आ भला मदीने वारो केडी मलहीनो महबूब जी ज़ियारत केडी मिलती हजरत बिलाल दीवाना वार मदीने जे गिट्टिन मां ड्रोड़ंदो भजंदो सिधो हुजूर जे रोज़े अज़हर ते आयो मज़ारे अनवर ते चुम्मी ऐं महबूबन करीमन जे पाक रोज़े पाक ते भी जदो लब्बैक या रसूल अल्लाह मां शाम का आयो आया सोना हाणे जलवो ॾेखार न पंहिंजी ज़ियारत कराए तुझे दर्शन काने मिठा मदनी कद हित थो वेहा कद हुत थो वेहा मन मेहर करी महबूब मिठा मन मेहर करी महबूब मिठा कद हित थो रोआ कद हुत थो रोआ मजबूर आया तुझी मोहब्बत में घर बार बचा सब विसीरी व्या पिनी परदेसिया जी पारत थई पिनी परदेसिया जी पारत थई कद हित थो सॼा कद हुत थो सॼा मन कहल करी महबूब मिठा कद हित थो रोआ कद हुत थो रोआ मुंहिंजा दोस्तो बिलाल आयो
पूरे मदीने में हुल्ल पइजी वियो आ त रसूलुल्लाह जो भांगो जो 6 महीनन का पोइ वरी मोटी आयो। मुझा दोस्तो मदीने वारन अर्ज कयो बिलाल अज उहा बांग चई बुधा जेका लजपाल मोहम्मद जे दौर में चवंदो हुए चो सल्लल्लाहु अलैहि या ओ बिलाल अज वरी उहा बांग चो जेका दिलबर नबी जे दौर में चवंदो हुए। बिलाल ज़ार ज़ार रोई चवण लगो मुखे बांग चवण जे ला नचो जे बांग चवा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जी अंगुर काडे खणा इशारो काडे कया मुखे बांग जे ला नचो। मुझा दोस्तो सभनी मदीने वारन सलाह कया त हसनैन करीमैन के चऊं उहे बिलाल के चवंदा त उन्हनि जी फरमाइश बिलाल न मोटाईंदो। हसनैन के वठी आया इमाम हसन हुसैन आया ने बिलाल भाकुर थो पाए पेशानियूं थो चुमे मुझे मुस्तफा जा गुलाब जा गुलड़ा आया हजरत इमाम हसन इमाम हुसैन था फरमाए ओ चाचा बिलाल अज उहा बांग चई बुधा जेका नाने मुहम्मद करीम जे दौर में चवंदो हुए अज कन सिकन था उन्हें बांग बुधण जे लाए। हजरत बिलाल तो चवे ओ शहजादा मां तवांजी फरमाइश कीअं मोटाया जो मुझो महबूब तवांखे कुल्हन ते खणी घुमाईंदो हुयो। हाणे जिते चओ तिथे मां भी बांग चवा चवंदा मस्जिद नबवी जे छत ते भी बांग चो। जेरी महिल हजरत बिलाल मस्जिद नबवी जे छत ते बीठो आ ऐं बांग चई अल्लाहु अकबर वाह दर्द ऐं सोज़ वारो आवाज जेरी महिल मदीने जे फज़ाउन में गूंजो आ मानू घरन मां निकरी पिया ड्रोड़ंदा मस्जिद नबवी दे आया हत्ता के पर्देदार न्याणियूं कुआरियूं पर्देदार न्याणियूं उहे भी बुरका ओडे बाहर निकरी पियूं। हुजूर जो दौर याद अची वियो का अख एड़ी न बची जंहिंमें लुड़को न हुजे एडो त मदीने में रोज थी वियो। पूरी सहाबा जी जमायत मर्द औरतूं सगीर कबीर ज़ारो कतार रोण लगा मस्जिद नबवी माण्हुनि सां भरजी वई। बिलाल तो चवे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जरी मल ये लफ्ज चया थई आंगुर खयई ऐं बेहोश थी गिरी पियो बांग मुकम्मल करे न सघियो। तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ लुआ अंदर लोरी दिरे बेहाल कयो बेवसे खसे दिल यार में जोरी। मुझा दोस्तों जरिमल बिलाल इश्क में किरियो आ पर्दा हटी विया मुस्तफा जो दीदार नसीब थी वियो। हबीबन जो मुखड़ो सामो ज़ाहिर थी वियो हबीबन जो जलवो ॾिसी हजरत बिलाल मुझे सुने हबीब जो आशिक जे तो अज मुझे ला ईद थी वई जो दिलबर जो दीदार। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों ही महबूब जी मोहब्बत इश्क या ईमान जी अलामता यो ही मोमिन जी पहचान आ। मुझा प्री प्यारा छा तव्हां भी चाहो था तो मुस्तफा जो दीदार मिले कीअं मिलंदो
कियां मिलंदो जने बिलाल वांगुर कोड़ा गाड़ींदे ऐं जने अल्लाह जो जिक्र कंदे त तुझे अंदर वारियूं अखियूं खुली पवंदियूं पो जेडी मल निहारींदे त मुझे दिलबर नबी जो जलवो नजर अची वेंदुई पुट इया भलाई नसीब थींदई अल्लाह जे जिक्र सा खुदा जो जिक्र अंदर जा ताक खोलींदो आ मुझा दोस्तो जिक्र तुझे कल्ब ऐं बातिन के मुनव्वर रोशन ऐं नूरानी बनाईंदो जने चवंदे अल्लाह 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 मुझा दोस्तो जने तवा अल्लाह जो जिक्र कंदो दिल नरम थी पवंदी दिल नरम थी पवंदी दिल में खुदा जी खशियत पैदा थींदी दिल में मदीने वारे साईं जो इश्क नसीब थींदो मोहब्बत मौला जी नाए जिक्र सवा इश्क अरबी जो नाए जिक्र सवा दारू दिले जो थियण नाहे जिक्र सवा एड़ो बिरद वजीफो कमाए अदा उथी रात असुर तू बादाए अदा उथी रात असुर तू बादाए अदा या निंद्र ने जी फिटाए अदा उथी रात असुर जने अल्लाह जो जिक्र कंदो दिल नरम थींदी शरीयत वणंदी सुन्नत वणंदी नमाज वणंदी रोज़ो वणंदो तहज्जुद वणंदो रातिन जो जागण वणंदो जेकी नेकी जा कम दुखिया लगन था से माखी ऐं मिसरी जेड़ा मिठा बनजी पवंदा अज केंगे चढ़ाड़ी रख चंदो त हासी दुआ कजाए दाढ़ी रखण दुखी लगे थी नमाज पढ़ण दुखी लगे थी पर अल्लाह जो जिक्र करे दिस खुदा जो कसम ये नेकी जा कम तो के खुद ब खुद जे के पेशानी जे वारन का पकड़े जे हे कम कंदे या न कंदो हाजिर कया तो यो जिक्र तो के ये मदीने वाले साईं जे सुन्नत शरीयत रे झुकाई हुजूर जी गुलामी नसीब कराई मुझा दोस्तो दुनिया की इज्जत खपई त अल्लाह जे जिक्र सा मिलंदी जे मौत जी आसानी खपई ईमान वारो मौत खपई सकरात जी सख्ती का बचण चाही तो त अल्लाह जो जिक्र जे कब्र चाही तो कुशादी थी वने तुजी कब्र जन्नत जो बागीचो बनजी वने त अल्लाह जो जिक्र कर जे चई तो क़यामत जे दिहाड़े बिना हिसाब जे जन्नत रे वनी त अल्लाह जो जिक्र बुधा एड़ो कम कंदे या न कंदे हाँ जन जो जिक्र पुछला कोई जिक्र कयो जन जो पुछल ना है उनन के तरीको समझाया तो मुरे ध्यान कर एक खपे पासे दू खबे बुबे जे मांगुर हेठ इने जाते दिल ला इने दिल में यो ख्याल रखो तो मुझे दिल चाहिए रही अल्लाह 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 एरे मुरे ध्यान कर ज़बान तारू सा मिलल हुजे सा अचे वने पे दिल में ख्याल रखो दिल चाहिए रही अल्लाह 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 यो ख्याल में जिक्र कंदो ज़बान सा न कंदुम न लोडबो सिर्फ ख्याल में समझो था यो जिक्र कल्बी जिक्र इने जिक्र जे करण सा अज शुरू कयो अज ही मेहरबानी जा दर खुली मां ये न तो चवां ता के हफ्तो लगंदो मां ये न तो चवां ता के महीनो लगंदो या 40 ॾींहं लगंदा या चिलो कमायो या सही मुझा 6 महीना लगंदा न अज अल्लाह जो जिक्र शुरू कयो अज ही तवा जे मथा मेहरबानी जा दर खुली विंदा वरी जे ग़फलत थे सुस्ती थे त पोरी ज़बान साम चो अल्लाह 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 शहर में हुजो घर में हुजो बनी बारे ते हुजो दुकान में हुजो ऑफिस में हुजो दफ्तर में हुजो हथ कार सा दिल यार सा दुनिया जो कमकार कयो पिया पर ख्याल दिल में हुजे तो दिल चाहिए रही अल्लाह 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 मुझा दोस्तों इन्हें जिक्र जी मां तवा सभिनी के इजाजत थो दिया
भली मुरीद कंहिंजा बि हुजो, मुरीद थियण जी ज़रूरत न आहे। हे वज़ीफ़ो आहे अल्लाह जे इस्म ज़ात जो, कयो तव्हांखे दीन दुनिया जो फ़ाइदो ऐं भलाई नसीब थी, महबूब जे दर जी गुलामी नसीब थींदी, सुन्नत ऐं शरीयत नसीब थींदी। मुंहिंजा दोस्तो, निमाज़ नसीब थींदी, तहज्जुद नसीब थींदो, ॾाढ़ी नसीब थींदी, तव्हांजे रोज़गार में बरकत पवंदी, तव्हांजे कारोबार में कुशादगी थींदी। ज़ाल नथी ठही त ज़ाल बि ठही पवंदी, औलाद न है तो औलाद भी थी पवंदी। अल्लाह जे ज़िक्र सां हर तरह जी भलाई, हर तरह जी चंगाई रब तोखे नसीब कंदो। वड्डो फ़ाइदो इहो थींदो जो मदीने वारे जो इश्क तुंहिंजे सीने में पैदा। वेठो हूंदे खानपुर महर में पर दिल हूंदी तुंहिंजी मदीने में। हाँ, अखियूं बूटींदे त दिलबर नबी जा जलवा पिया नज़र ईंदा। हजरत अबुल अब्बास मुर्सी रहमतुल्लाह अलैह मिस्र में बुजुर्ग थी गुजरियो आ, उन्हें बुजुर्ग फरमायो आ त लो हुजिब अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहज़तन अन रुयती मा अदितु नफ्सी मुमिना। जे अख चिंबण जेतिरो कदर मदीने वारो साईं मुझे नज़रुन का पोशीदा थी वने, उहा घड़ी पाण के मोमिन न समझंदो आया। हर घड़ी हर लम्हे मुस्तफा जो मुखड़ो मुझे निगाहुन जे सामू। या भलाई किए मिली? अल्लाह जे ज़िक्र सां। किए मिली चओ? इन्ने हजरत अबुल अब्बास मुर्सी जो खलीफो हो, मुरीद हुयो, उन जो नालो हो हजरत सैयद याकूतुल अर्श। याकूतुल अर्श जेमल हिय ज़िक्र में वेहंदो हो त अर्श मुअल्ला अखियुन सां ॾिसंदो, अर्श जा कुंगरा अखियुन सां ॾिसंदो, अर्श जे चौधारी जेके मलाइक तवाफ पिया कनि उहे पंहिंजे अखियुन सां ॾिसंदो। इन जे करे लक़ब मुर्शिदन ॾिनुस याकूतुल अर्श। वेठो फर्श ते आ ॾिसे अर्श खे। हाँ? मिठा को एड़ो कम कजे या न कजे, पर शैतान भी जेको दुश्मन आ उनके खबर आ त ही कम जेको आ सो हिन जे फायदे वारो आ। वडा वकड़ विझंदो, वडा वंग विझंदो त जिक्र न करण दिया। तवा जिक्र करण वेहंदो न त शैतान अचे ता के पासो दींदो, विसवसा विझंदो, वहम विझंदो, विसरल गालियूं याद ॾियारींदो। मुंहिंजा दोस्तो, कई फिक्रात ऐं ख्यालात तव्हांजे मन में विझंदो, पर जेॾी महिल ख्याल अचनि ओॾी महिल खपे पासे ॾे हीअं टे भेरा थुतकारे, टे भेरा थुतकारे शैतान जे बूथ में थुक लॻनि। वरी शुरू थी वञो अल्लाह 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 अल्लाह। मुझा दोस्तो, यो अल्लाह जो जिक्र कंदो तो इंशाअल्लाह ताला तव्हांजे ऐं मदीने जे विच वारा फासला खत्म थी वेंदा ऐं मदीने वारे साईं जे हुजूरी में तव्हांखे रब हाज़िरी नसीब फरमाईंदो। जॾहिं चवंदो अल्लाह 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 अल्लाह। मुझा दोस्तो, हाणे ग़िफ़लत छॾियो, सुस्तियूं छॾियो ऐं अल्लाह जे ज़िक्र में सब शुरू थी वञो। नंढा वॾा, मर्द, मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजा बचड़ा, सभई अल्लाह जे ज़िक्र में शुरू थी वञो। क़बूल आहे इहा ॻाल्हि? क़बूल आहे इहा ॻाल्हि? भला ॿियो न आहे त घटि में घटि 11 तस्बीह, 1100 भेरा अल्लाह जो ज़िक्र। अल्लाह 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 तस्बीह ते 11 तस्बीह पढ़ी, वरी ओतरी देर कल्ब में ख्याल में अल्लाह जो ज़िक्र कयो। पोइ ॾिसो त छा था महिरबानी जा दर खुलनि, ॾिसो त छा था अल्लाह ताला जल शान जे कुदरतुनि जा मुशाहिदा तव्हांखे नसीब थियनि। बातिन जा रस्ता रब तव्हांजे लाइ खोले छॾींदो, विलायत जा दर्जा तव्हांजे लाइ रब खोले छॾींदो। जॾहिं चवंदो अल्लाह ज़ाकिर थी मज़कूर में गुम फज़कुरूनी अज़कुरकुम। ओ ज़ाकिर थी मज़कूर में गुम फज़कुरूनी अज़कुरकुम। बेखुदी जो बाब पढ़ज तूं, बेखुदी जो बाब पढ़ज तूं। सालिक सब जमादर जम फज़कुरूनी अज़कुरकुम। ज़ाकिर थी मज़कूर में गुम फज़कुरूनी अज़कुरकुम।
सुभान अल्लाह। वाह जो मज़ो आ, वाह जी आ जिंदगी आ। तवां जिक्र करे ॾिसो न, तवां के अरमान थींदो अल्लाह हाउ जे इहो जिक्र मां अॻे कयां, मूं जिंदगी छो विञाए छॾी, छो ग़फ़लत में हयाती विञाए छॾियो। मिठा खाधे जो मज़ो बि वरितो अथव, सुठा लज़ीज़ ताम खाई माण्हू मज़ो वठंदो आहे, शादी जो मज़ो वठंदो आहे, बिस्तरे ते सुठे नरम गुदाद बिस्तरो, एसी हले पई, थदकार में सुम्हण, इहो बिस्तर जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। केला कमंद मिठाइयूं मलाऊं पकोड़ा खाओ, हर शइ जो मज़ो हूंदो आहे, पर हिकिड़ो मज़ो अल्लाह जे ज़िक्र जो बि वठी ॾिसो। खुदा जो कसम दुनिया जा मज़ा विसरी वेंदई जेको अल्लाह जे ज़िक्र में मज़ो आहे। जॾहिं चवंदे अल्लाह बुढ़ल हणनी जो नारो लाहे छॾनो कजो लारो, हे बुढ़ल हणनी जो नारो लाहे छॾनो कजो लारो, वसाइज ते सुदिल वारो तुंहिंजो वरी आम सां चाहे, बिना महबत मिठे रब जे जीअण जग में कूड़ो आहे, बणी महबत सिंधी बाज़ी खेॾनि के घोट ऐं ग़ाज़ी, बणी महबत सिंधी बाज़ी खेॾनि के घोट ऐं ग़ाज़ी, रिझाए रब कयूं राज़ी, सूर्य सिरड़ा ॾिनऊं साए, बिना महबत मिठे रब जे जीअण जग में यार कूड़ो आहे। अल्लाह 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 अल्लाह, ओ जिक्र कमायो जिक्र कमायो, जिक्र में बेड़ा पार फकीरो, हुआ जी हूंगार फकीरो, हुआ जी हूंगार, हुआ जी हूंगार फकीरो, हुआ जी हूंगार, हुआ जी हूंगार फकीरो, हुआ जी हूंगार, जिक्र कमायो जिक्र कमायो, ओ जिक्र कमायो जिक्र कमायो, जिक्र में बेड़ा पार फकीरो, हुआ जी हूंगार, मालो ही माया कम नहीं दई, मालो ही माया कम नहीं दई, ओ मालो ही माया कम नहीं दई, मालो ही माया कम नहीं दई, दुनिया दियां दिहाड़ा चार फकीरो, हुआ जी हूं अल्लाह, हुआ जी हूंगार फकीरो, हुआ जी हूंगार, जिक्र कमायो जिक्र कमायो, जिक्र कमायो जिक्र कमायो, जिक्र में बेड़ा पार फकीरो, हुआ जी हूंगार, अल्लाह ओ मदनी मीर सां दिल लगायो, मदनी मीर सां दिल लगायो, दिल लगायो अरबी घोट सां, अरबी घोट सां दिल लगायो, अरबी घोट सां दिल लगायो, थींदव बेड़ा पार फकीरो, हुआ जी हूंगार, हुआ जी हूंगार फकीरो, हुआ जी हूंगार, जिक्र कमायो जिक्र कमायो, अल्लाह 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 अल्लाह। मुंहिंजा दोस्तों अल्लाह जो जिक्र कंदो त अल्लाह भी राज़ी थींदो, त मदीने वारो साईं भी राज़ी, चाहियो था अल्लाह राज़ी थे,
चाहियो था मदीने वारो साईं राज़ी थे तू जिक्र कंदे खानपुर महर में वेही जिक्र कंदे करमाबाद शरीफ में वेही पर मदीने वारो मीर हुता निगाहे करम तोड़े खणंदो नेण खणी तो के निहारी बुधा एड़ो कम कंदे न कंदे एड़ो वजीफो कमाईंदे न कमाईंदे यो जिक्र खपे न खपे चो अल्लाह वो दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण जी नाए दिलड़ी दिनम जातो के मुर्शिद दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण जी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए सवे दुनिया में सुनो बेअद हुस्न वारा सवे दुनिया में सुनो बेअद हुस्न वारा पर तो समझाल के सिर्फ में बिहण जिनाए सुभान अल्लाह बुधो बुधो चवंदा है नचन था छा थियो तन चरिया थिया आहिनि दीवाना थिया आहिनि जिन्न तन जादू तन छा थियो तन अचो त ॿुधायांव छो था नचन मदीने वाले साईं फरमायो मुझे सोने हबीब फरमायो अक्सिरू जिक्र अल्लाह हत्ता युकाल इन्नकुम मजानीन अल्लाह जो घणो जिक्र कयो ऐसी तई जो मानू तवा के चरियो सदने जेनी तवा के चरियो सदने ला यकमल ईमानुल मर हत्ता युकाल इन्नहु मजनून साईं फरमाता तेसी ईमान कामिल न थींदो जैसी मानू तो के चरियो न सदने जे दिहाड़े ते मानू तो के चरियो सदने उन्हें दिहाड़े शुक्र कजाए अज तुझो ईमान कामिल थी वियो आ चरियो आया मोहब्बत में चरियो आया मोहब्बत में चरियो आया खिले थी खल्क छाती प्यो खिले थी खल्क छाती प्यो नाहे परवाह का कंहिंजी खिले थी खल्क छाती प्यो नाहे परवाह का कंहिंजी फकत राज़ी रहे राणो जहीं कद में किरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छाती पियो इन्हें फतवा सबब कदई न वरणो ना वरियो आया इन्हें फतवा सबब कदई न वरणो ना वरियो आया चरियो आया मुझी महबूब दिल मोहे फसाए कैद क्यों काबू करमुला इन चरियाइप में वडो भागन भरियो आया करमुला इन चरियाइप में वडो भागन भरियो आया चरियो आया अल्लाह हो दिल थी घुरे मुंजी दिल वो वर मुबयची मुसा मिलवो दिल थी घुरे दिल थी घुरे मुंजी दिल वो वर साईं अची मुसा मिलवो दिल थी घुरे पिरी थी व्यानी हम घणेरा तुझे जोश जलाय में जेरा पिरी थी व्यानी घणेरा तुझे जोश जलाय में जेरा
भनुकी न असां खां फेरा अचे मेट असां जा मेरा भनुकी न असां खां फेरा अचे मेट असां जा मेरा कमज़ोरन जी कलवो ओ दिले दिल थी घुरे अल्लाह 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 मुझा दोस्तों अल्लाह जो जिक्र जामिउल बरकात ऐं जामिउल फयूज़ात अमल बिनी जहान जे भलाई जी कुंजी थव अल्लाह जो जिक्र अल्लाह जो जिक्र घणो कयो ऐं पंहिंजे मुर्शिद सां निस्बत पंहिंजे मुर्शिद सां ताल्लुक दिल जो जुड़ियल हुजे दुनिया खिले थी खिलण दे दुनिया रोके थी रोकण दे पर चओ त पंहिंजे यार जो दर पंहिंजे महबूब जो दर न छॾींदासीं रोकण वारा रोकींदा खिलण वारा खिलंदा पर इश्क वारा मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर केर छॾींदो ओ संदो सूर हज़ार ओ यार संदो सूर हज़ार ओ यार संदो मदनीअ जो दर केर छॾींदो ओ पेर हिताना हटंदो पोइते तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो यार तोड़े तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो यार तोड़े सूर हज़ारो यार संदो सूर हज़ारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो मदनीअ दर केर छॾींदो ओ सिर जी सैन बिलावल हणंदो सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंध हज़ारो यार किरंदा किरंदा कंध हज़ारो यार किरंदा कंध जो दर सोने जो दर केर छॾींदो सैयद जो दर केर मुर्शिद जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ारो यार सहंदो सूर हज़ारो यार सांदो हज़ारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर साईं जो दर केर छॾींदो सैयद जो दर केर छॾींदो सांदो सूर हज़ारो यार सांदो हज़ारो यार सांदो सूर हज़ारो यार मुर्शिद जो दर केर छॾी जो दर केर छॾींदो पेर हिताना हटंदो पोइते इंशाअल्लाह इंशाअल्लाह मर्द हुंदा आहिनि मैदान मल्हाए ॾेखारींदा मर्द बुज़दिल ऐं भाड़ी जी हिते जाइ न आहे जेकॾहिं तो में मर्दानगी न आहे त उथो हिन मैदान मां निकिर हेॾे अचण जी तोखे ज़रूरत ई न आहे हिते उहो अचे जेको मर्द मैदान जो हुजे हा जे मर्द नहीं त हेॾे न ईंदो कर हिते सच्चे आशिक मुस्तफा दे सच्चे गुलाम जी ज़रूरत आ पेर हिताना हटंदो पोइते पेर हिताना हटंदो पेर हिताना चो पेर हिताना हटंदो पोइते पेर हिताना हटंदो पोइते तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो तोड़े तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो यार
मदनीअ जो दर केर छॾींदो दिलबर जो दर केर छॾींदो सांदो सूर हज़ार ओ यार सांदो सूर हज़ार ओ यार सांदो सूर हज़ार ओ यार मुर्शिद जो दर केर छॾींदो जो दर केर छॾींदो सांदो सूर हज़ार ओ यार सांदो हज़ार ओ यार सांदो सूर हज़ार ओ यार दिलबर जो दर केर छॾींदो दिलबर जो दर केर दो सांदो सूर हज़ार ओ यार सांदो हज़ार ओ यार मुर्शिद जो दर केर छॾींदो दिलबर जो दर केर छॾी सांदो सूर हज़ार ओ यार सांदो सूर हज़ार ओ यार सूर हज़ार ओ यार मुर्शिद जो दर केर छॾींदो मुर्शिद जो है पोइते हाणे पेर न हटंदो ओ पोइते हाणे पेर न हटंदो थोड़े कंध कटार ओ यार थोड़े कंध कटार ओ यार थोड़े कंध कटार ओ यार थोड़े कंध कटार थोड़े कंध कटार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो मदनीअ जो दर छॾींदो सांदो सूर हज़ार ओ यार सांदो ओ दर्द दिलनि जा लख लही विया अॼु दर्द दिलनि जा लख लही विया ओ दर्द दिलनि जा लख लही विया मुर्शिद कई मुस्कार ओ यार मुर्शिद कई मुस्कार ओ यार हा 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 मदनी कई मुस्कार ओ यार मदनी कई मुस्कार ओ यार दिलबर कई मुस्कार ओ यार मुर्शिद जो दर छॾींदो दिलबर जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर छॾींदो ओ कोन खपे थो माल माया हाय 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 कोन खपे थो माल माया कोन खपे थो माया दिलबर आदर कार ओ यार दिलबर आदर कार ओ यार दिलबर आदर कार ओ यार दिलबर हा 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 मदनीअ जो इंदो ताज लोला की पाए इंदो ताज लोला की पाए बख्शा इन बदकार ओ यार बख्शा इन बदकार हा 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 इन बदकार ओ यार बख्शा चुपरिय सां जया पातो पे चुपरिय सां जया पातो पेच दिलबर सां जया ओ पिता भी ओ गबोल पे चुपातो थई या न पातो थई मोहब्बत वारो पे चुपाए त ॾिस न मदीने वारे साईं सां पे चुपरिय सां जया पातो पे चुपरिय सां जया पातो घोर कंदो घर बार ओ यार घोर कंदो घर बार ओ यार घोर कंदो घर बार ओ यार घोर हा 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 घोर कंदो घर बार ओ यार घोर कंदो घर बार ओ यार दर केर छॾींदो दिलबर कोन खपे थो माल ऐं माया कोन खपे थो माल ऐं माया माल भला छा खपे दिलबर आदर कार ओ यार दिलबर आदर कार ओ यार दिलबर आदर मदनी आदर कार ओ यार मदनी दर्शन आदर कार ओ यार दिलबर आदर कार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर ताना तुनका सिर ते सहबा इंशाअल्लाह जब उखली में दिया सर तो मूसलों का क्या डर हाँ जे वकीरी जे रस्ते में पैर रखने तो आजमाइश इम्तिहान त ईंदा न माण्हू त खिलंदा न टोकू मयारूं त मिलंदियूं न
हे आस्थानो घणन के अख में गाढ़ो मिर्चो मदीने वारे साईं जी वाखाण थी थे महबूब जी गाल थी थे तोखे तकलीफ केड़ी थी थे मजो त हाणे थींदो जॾहिं माहवार जलसा शुरू थी केड़ी मर्जी आ तांजी इए ही पियो हले जी थियन था जलसा इए ही कम पियो हले या माहवार मुकरर कयो सब वेही वञो हिकड़ो बीठल न हुजे सब वेही वञो हिकड़ो बीठल न हुजे सब वेही वञो मां हिकड़ो सवाल पुछंदुसि तां हां खुदा खुश कंदी मां तव्हां को रायो वठां तो त हिते हर महीने मुहम्मदी महफिल जेका अॼु थी आहे या हर महीने मुक़रर कजे इहा तव्हांखे क़बूल आहे या ॿिए चौथे महीने जे जलसा थियनि था ईअं जेकी चवनि था हर महीने उनखे कुर्बानी भी ॾियणी पवंदी जी तव्हांखे इन जलसे में अचणो पवंदो जे दुकानदार आहियो त दुकान बंद करणो पवंदो कारोबारी आहियो त ये 2-3 कलाक कम बंद करे तव्हांखे अचणो पवंदो पैसा दौलत तव्हांखां कुझु न घुरबी सिर्फ हिते हाज़िर थींदो पिरीअ जूं ॻाल्हियूं ॿुधण जे मदीने वारे साईं जी मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ हाज़िर थींदा ये शर्त कबूल आहे जंहिंखे इहा ॻाल्हि कबूल आहे सो हाणे उथी बीहे त मां ॾिसां त तव्हां में कहिड़ा आहिनि सभई उथिया आहिनि तव्हां सभिनी जी राय आहे हर महीने महफिल थे वेहो हाणे इंशाअल्लाह ताला ही महीनो मुबारक हले पियो ज़ुल्क़ाद जो महीनो हले पियो इन खां पोइ ईंदो ज़ुल्हज खां पोइ ईंदो मुहर्रम शरीफ इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे जितो साल जो इस्लामी साल जो आगाज थींदो आहे कहिड़े महीने खां इंशाअल्लाह असां मुहर्रम महीने खां पंहिंजे हिन आस्थाने ते माहवार प्रोग्राम जो आगाज था कयूं तुझो साईं मुझो साईं तुझो साईं मुझो साईं तुझो सहारो मुझो सहारो तुझो प्यारो मुझो प्यारो इंशाअल्लाह हर महीने मुहर्रम शरीफ खां वठी आगाज थींदो हर इस्लामी महीने जी तारीख केड़ी मुकर्रर कंदासीं उहा ॿुधी छॾियो असां वटि अल्हम्दुलिल्लाह 8 आस्थाना आहिनि 8 दरगाहूं आहिनि अल्लाह अञा वधाईंदा 8 दरगाहूं आहिनि ऐं कोशिश कंदो आहियां हर दरगाह ते पाण वञा ही पंध तव्हांजो परे आहे ॾुखियो पंध आहे इन जे करे माहवार मुक़रर न पियो करे सघां त मथां मां पहुची न सघां पर हाणे फ़क़ीर चवनि था त सही प्रोग्राम मुक़रर कयो जे तव्हां पहुची न बि सघो त साजन साईं अचे या मिठल साईं अचे इंशाअल्लाह ताला कोशिश मां कंदुसि पाण अचण जी पियो पर जेकॾहिं मां न बि पहुची सघियुसि त मुंहिंजी दुआ बि तव्हां वटि हूंदी मुंहिंजो रूह बि तव्हां वटि हूंदो मुंहिंजे बचड़नि मां को बचो बि तव्हां वटि हूंदो
इंशाअल्लाह। ऐं करम दिलबर आबाद शरीफ मोरे में हर इस्लामी महीने जो ॿियो आचर कंदा आहियूं। इस्लामी महीने जो ॿियो आचर कंदा आहियूं। त आचर ॿियो आचर इस्लामी महीने जो चंड ॾिसण खां पोइ पहिरियों आचर छॾे ॿियो आचर, पोइ कॾहिं 8 थींदो आहे, कॾहिं 9 थींदो आहे, कॾहिं 11 थींदो आहे, कॾहिं 15 थींदो आहे। ही मुख़्तलिफ़ मटबा रहंदा आहिनि चंड जे हिसाब सां। त ॿियो आचर थींदो दिलबराबाद में, ऐं उन खां पोइ ॿियो ॾींहुं जेको सूमर जो थींदो इंशाअल्लाह करमाबाद। ऐं सूमर जो ॾींहुं बि भलो ॾींहुं आहे। मुंहिंजे मदीने वारे साईं जे विलादत पाक जो ॾिहाड़ो आहे। साईं फरमायो त वुलिदतु यौमुल इस्नैन, मुंहिंजी विलादत थी सूमर जे ॾींहुं। मूंखे नबूअत मिली, नबूअत जो इज़हार थियो सूमर जे ॾींहुं। हिजरत थी सूमर जे ॾींहुं, मदीने में दाख़िल थिया सूमर जे ॾींहुं, मज़ार अनवर जे तरफ़ विया सूमर जे ॾींहुं। त सूमर जे ॾींहुं जी वॾी अहमियत आहे आलम इस्लाम में। सो इंशाअल्लाह ताला इहो ॾींहुं मुक़रर कयूं था सूमर जो। ॿिए आचर खां पोइ जेको सूमर थींदो सूमर जे ॾींहुं, बाक़ी ही जेको मुहर्रम शरीफ थींदो, उन मुहर्रम शरीफ जे अंदरि छा थींदो आहे जो असां ॿियो आचर न कंदा आहियूं दिलबराबाद में। उते कंदा आहियूं 10 तारीख़, 10 तारीख़ उन जी तव्हांखे दावत हुजे 10 मुहर्रम ते दिलबराबाद मोरे में। पोइ उन खां बाद में मां शेड्यूल ठाहींदुसि त पोइ जेका मूंखे मुनासिब तारीख़ लॻी मुहर्रम जी उहा रखंदासीं। उहो ॿियो सूमर न हूंदो, कहिड़ी बि तारीख़ मुक़ररु कंदासीं जीअं शेड्यूल ठहंदो। हिन इलाइक़े में जेके जलसा थींदा उन जे हिसाब सां पहिरें महीने जो उहो मां मुक़ररु करे ख़लीफ़े ख़ादिम खे ॾींदुसि। मुहर्रम शरीफ जो उन ते प्रोग्राम थींदो, इंशाअल्लाह मां पाण हाज़िर थींदुसि। उन खां बाद में सफ़र रबीउल अव्वल रबीउल आख़िर खां पोइ इंशाअल्लाह ताला इहो मुसलसल सिलसिलो शुरू थींदो इस्लामी महीने जो ॿियो सूमर। समझी वियो? पहिरियों आचर थींदो दिलबराबाद में, आचर खां पोइ जेको सूमर थींदो उहो सवाइ मुहर्रम जो बाद में मुक़ररु कंदासीं। बाक़ी हर महीने जा सूमर तव्हां बि हाज़िर थींदो। ऐं हिते जेको लंगर पाणी थींदो उन में बि तव्हां हिसेदार थियो। फ़कीर ईंदा, ज़िक्र वारा अल्लाह अल्लाह कंदा। मदरसो बि इंशाअल्लाह खोलियूं पिया, मदरसे में बि इंशाअल्लाह ताला तामीर थींदी, पढ़ाई बि थिए, बचड़ा क़ुरान पढ़नि, दीन जो इल्मु पढ़नि। त इहो दर्स जो सिलसिलो बि इंशाअल्लाह शुरू थींदो। 20 मुसाफ़िर आहिनि, मदरसो जारी आहे इंशाअल्लाह ताला। अञा वधीक उनखे पंहिंजो वधीक उस्ताद बि रखबा ऐं वधीक सिलसिलो हलाइबो। त इन जे लाइ तव्हां सभिनी खे बि इन में शरीक थियणो। समझो था? लंगर पाणी में बि हिसो वठंदव, ख़िदमत में बि हिसो वठंदव। ईअं न रुगे भतु खायूं ई हलिया वञो। खाइण वारा बि हुजो, खाराइण वारा बि। समझो था? त इन लंगर में बि हिसेदार थींदो ऐं ख़िदमत में बि हिसेदार थींदो। इन सां गॾु पंहिंजा सभु कम छॾे इन मुहम्मदी महफ़िल में शरीक थींदो इंशाअल्लाह ताला। हिन इलाइक़े सॼे ते ख़ुदा जी रहमत वसंदी। उहो ई हिन इलाइक़े जे मथां भरचुंडी वारे सोणे हाफ़िज़ुल मिल्लत जूं नज़रूं आहिनि। ऐं ही पीरन फ़कीरन जी सरज़मीन आहे। घोटकी आस पास में कई औलिया बुज़ुर्ग सुलिया अल्लाह जा वलियन बानन जा आस्थाना आहिनि। समझो था? त ईअं समझो त वरी खीर में खंड पइजी वेंदी। हज़रत दाता गंज बख्श अली उजवेरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं लाहौर में आया न, लाहौर सॼो वलियन सां भरियल हो। उते हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन हज़रत दाता गंज बख्श जेॾीमहिल लाहौर जे ॿाहिरों किले जे दरवाज़े जे ॿाहिरों आयो त हुन खीर जो प्यालो भरे मोकिलियुसि। उन लाहौर वारे बुज़ुर्ग दाता गंज बख्श अली ॾे खीर जो प्यालो भरे मोकिलियो। माना इहो बुझारत ॾिनई त लाहौर सॼी खीर सां भरी पई आहे, तुंहिंजी हिते ज़रूरत कहिड़ी आहे? ही सॼो शहर खीर जो वटो जी भरियल आहे, हुन में का गुंजाइश ई कान्हे का। त साईं वरी गुलाब जो गुल खणी उन जे मथां विधो, वरी मोटाए मोकिलियो।
जेकॾहिं पंहिंजो लाहौर खीर सां भरियल आहे त मूंखे बि मदीने वारे मोकिलियो आहे, गुलाब जो गुल बणिजी आयो आहे। पोइ हाणे अॼु ताईं बि लाहौर में उहे बुज़ुर्ग बि सभई आहिनि, पर दाता जो बि नालो। सो इंशा अल्लाह ताला हिन आस्थाने ते मुंहिंजे मदीने वारे साईं जी नज़रे करम, सोने हाफिजुल मिल्लत जी नज़रे करम आहे हिन आस्थाने जे मथां। इंशा अल्लाह ही आस्थानो क़यामत ताईं वसंदो रहंदो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत ऐं शफ़ाअत नसीब फरमाए। वमा अलैना इल्ला। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद। या अल्लाह, ये सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साहिलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी मुंहिंजा मौला पंहिंजो करम कर। पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह, हिन आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखजा। अॼु जेकी बि बाना ऐं बानियूं हाज़िर आहिनि मौला, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। जेकी बि दिलि में आसूं खणी आया आहिनि मुंहिंजा मौला, तूं सभिनी जूं आसूं उमेदूं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद।